असां जॾहिं बि कंहिं धार्मिक सांस्कृतिक या मुआशरती कार्य जो आयोजन कंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे खुशियुनि सां भरणु, पंहिंजी ज़िंदगी खे प्यार ऐं पवित्रताई सां अॻिते वधाइणु। छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं सभु सदाई सुख ऐं शांति चाहींदा आहियूं। जेकॾहिं असांखे सुख हुजे ऐं शांति न हुजे त पोइ सुख असांखे ख़ुशी न ॾेई सघंदा आहे। तंहिंजे करे सुख ऐं शांति ॿई चाहींदा आहियूं। ऐं इंसान जे जीवन में जेतिरा बि ख़ुशियुनि जा मौक़ा ईंदा आहिनि उन्हनि में शादी या विवाह जो मौक़ो सभ खां वधीक ख़ुशियूं खणी करे ईंदो आहे। छाकाणि इहो सुख ऐं शांति जो मौक़ो हूंदो आहे, प्यार ऐं पवित्रताई जो मौक़ो हूंदो आहे। छाकाणि जेकॾहिं प्यार में पवित्रताई हूंदी त पोइ उहो दिल जो प्यार हूंदो। जेकॾहिं प्यार में खोट भरियल हूंदी त पोइ उहो दिमाग़ जो प्यार हूंदो। तंहिंजे करे शादी जो मौक़ो हक़ीक़त में दिलयुनि जो मौक़ो हूंदो आहे, जिते ॿ दिलियूं पाण में मिलंदियूं आहिनि। ऐं जिते दिलियूं मिलंदियूं आहिनि त पोइ उते सदाई सुख, ख़ुशियूं ऐं आनंद ई हूंदो आहे। तंहिंजे करे शादी जे मौक़े ते दोल दमामा, शरनाइयूं, ख़ुशियूं, मिट माइट, संगत, दोस्त, साथी सभिनी खे सॼो वेंदो आहे। छाकाणि इहो दिल जी गहराइनि सां हिकिड़ी नींद हूंदी आहे। इन करे इन खे पवित्रताई जो बंधन चयो वेंदो आहे। यानी उहो प्यार, उहो रिश्तो जेको दिल सां जुड़ियल हुजे, जंहिंमें एतिरो प्यार हुजे जो बाक़ी उनमें कुछ रहिजी पे न वञे। ऐं इन जे करे इन मौक़े ते जेतिरियूं बि रीतूं रस्मूं तौर तरीक़ा सभु अपनाइबा आहिनि। हर हिकु रीत ऐं रस्म जे पोइतां गहराई भरियल हूंदी आहे। हर हिकु रीत ऐं रस्म जे पोइतां चङाई ऐं अहिड़ी समझ भरियल हूंदी आहे जंहिंसां जीवन सदाई सुखियनि सां भरियो रहे। अॼु पाण साहब तेल जी रस्म ते
ही कर थिया। तेल हमेशा छोकरी छोकरे ॿिन्ही खे लॻायो वेंदो आहे। ॿिन्ही जे घरनि में उहा रस्म रखी वेंदी आहे ऐं ॿिन्ही जे घरनि में तेल जी शुरूआत हमेशा कहीं चङे इंसान, कहीं ब्राह्मण, कहीं न्याणी या कहीं वॾे खां शुरू कई वेंदी आहे। बाक़ी पोइ सभु तेल लॻाईंदा आहिनि। तेल जी रस्म इन करे कई वेंदी आहे छाकाणि त तेल में ठहराव हूंदो आहे। तेल में सार हूंदो आहे। तेल में शांति हूंदी आहे। तेल हमेशा कंहिं बि चीज जो निचोड़ हूंदो आहे, सार हूंदो आहे। तंहिंजे करे इनजी पहिरीं ई समझ हूंदी आहे असां पंहिंजे जीवन जे सार खे समझूं, पंहिंजी जिंदगी खे, पंहिंजी इंसानियत खे समझूं ऐं सार तॾहिं ईंदो आहे जॾहिं असांजे जीवन में ठहराव हुजे, सकून हुजे, शांति हुजे। तंहिंजे करे शादी खां हिकिड़ी अॻु तेल जी रस्म कई वेंदी आहे त अॼु खां बाद तेल हमेशा मथे ते लॻायो वेंदो आहे, यानी दिमाग़ में, सोच में, वीचारनि में, ख्यालनि में वो जीवन में ठहराव हुजे, सकून हुजे, कोई जल्दबाजी ना, कोई उभाराई ना, हर कम सोचे समझी बेहतर अंदाज सां ऐं जॾहिं सोचे समझी असां कोई भी कम कंदासीं त पोइ उहो ग़लति न हूंदो, छाकाणि त असांजो दिमाग़ ई हक़ीक़त में असांखे ग़लति सोचूं ॾींदो आहे, असांखे ग़लति वीचार ॾींदो आहे। दिलि हमेशा प्यार जो गहवारो हूंदी आहे। तंहिंजे करे ही दिलनि जा रिश्ता हूंदा आहिनि, दिमाग़ जा रिश्ता न हूंदा आहिनि। इन करे दिल सां जेको भी कम थे वो प्यार वारो थींदो आहे ऐं दिमाग़ सां जेको भी कम थे वो मर्ज़ी ऐं मनमानी वारो थींदो आहे। तंहिंजे करे प्यार जो रिश्तो आहे, तंहिंजे करे दिमाग़ खे चइबो आहे मनमानी ख़तम, शांति, सकून, छोछलापन, उभाराई, गलत अंदाज, गलत विचार, उहे सब खत्म, उनके धीरज, शांति। इन करे तेल जॾहिं पानी में पवंदो आहे हमेशा तरो वरदो आहे, गहराई में वेंदो आहे, हेठाई ते वेंदो आहे, पानी मथे थी करे उछली करे पी रहंदो आहे। तंहिंजे करे लहरूं पानी में थींदियूं नी, तेल में न। तंहिंजे करे इहो मौक़ो दिमाग़ जे लहरुनि खे रोकण जो हूंदो आहे, दिमाग़ जे भिटकाव खे रोकण जो हूंदो आहे। त भिटकाव ख़तम पर शांति, धीरज, छाकाणि त इहो पहुतरताई जो मौक़ो हूंदो आहे, इहो प्यार जो मौक़ो हूंदो आहे। पहुतरताई इन करे छाकाणि त असां सभु इंसान जेके भी आहियूं उहे सभ खां वधीक अगर प्यार कंदा त पंहिंजे ॿारनि सां कंदा।
अगर सब खां वधीक का चीज चाहींदा आहियूं तो उहो पंहिंजो शान मान ऐं इज़त प्यार असां सब खां वधीक पंहिंजे ॿारनि सां कंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं शान मान ऐं इज़त इन जे करे असां ॾिसंदासीं असां संसार में जीते करे ख़ुशि थींदा आहियूं पर ॿारनि खां हाराए करे ख़ुशि थींदा आहियूं जेकॾहिं ॿारनि खां जीत पातीसीं त पोइ सकून फिटी वेंदो आहे संसार खां असां जीत पाए करे ख़ुशि थींदा आहियूं ॿारनि खां हाराए करे ख़ुशि थींदा असां ॾिसंदासीं संसार में कोई असां खां वधे तरक़ी करे असां खां वधीक पढ़े असां खां वधीक कामयाब थिए असां खां वधीक होशियारु हुजे असांखे अंदर में जलन थींदी साड़ थींदो तंहिंजे करे पाण खां ॿिए खे वधंदो ॾिसणु असांखे ॾुखियो लॻंदो आहे पर ॿार असां खां वधीक कामयाब थिए वधीक तरक़ी करे वधीक पोस्ट ते पहुचे वधीक तरक़ी करे असांखे ओतिरी ख़ुशी थींदी ऐं जेकॾहिं ॿार असां खां वधीक कामयाब न थियो त पोइ चवंदासीं जीरे न ॿारे त मोए खां पोइ छा कंदो परेशानी ऐं टेंशन पैदा थींदो तंहिंजे करे ॿारनि खां हाराए करे ख़ुशि थींदा ऐं संसार खां जीते करे ख़ुशि थींदा ऐं तंहिंजे करे सभ खां वधीक प्यार कंदा आहियूं त ॿारनि सां कंदा आहियूं ऐं सभ खां वधीक चाहत रखंदा आहियूं त शान मान ऐं इज़त जी इन करे रिश्ता नाता कारोबार धंधा बिज़नेस तरक़ी जेका बि सोच असांजी हूंदी आहे वधण जी वधा जे पोयों सिर्फ़ु हिकिड़ो ई कारण हूंदो आहे त इन सां मुंहिंजो शान मान ऐं इज़त वधंदी जेकॾहिं शान मान इज़त जी परवाह न हुजे बाक़ी कंहिं चीज़ जी परवाह रहंदी बि कोन्हे तंहिंजे करे शादी जे मौक़े ते तेल जी रसम दिमाग़ खे थधो कंदी आहे शांती ॾींदी आहे छाकाणि त दिमाग़ जूं लहरूं बि उछाल पैदा कंदियूं पर शादी जो मौक़ो पहुतरताई जो बंधन गणियो वेंदो आहे पहुतरताई जो बंधन इन करे छाकाणि जेकॾहिं घोट ऐं कुंवार में पंहिंजो पाण में प्यार हूंदो त पोइ प्यार में पहुतरताई हूंदी चङाई हूंदी बहितरी हूंदी बहितर सोच हूंदी बहितर वीचार हूंदा तो उहे सभु असर उन जे ॿार ते पवंदा आहिनि जेके माउ पीउ जा ख्याल वीचार अंदाज़ सोच उहे सभु ॿार में ट्रांसफर थींदा आहिनि ॿार में ईंदा आहिनि इन जे करे असां ॾिसंदा आहियूं जंहिं ॿार खे माउ या पीउ जो नालो हूंदो आहे उन खे इज़त ऐं प्यार सां लिखियो वेंदो आहे पर संसार में कंहिं ॿार खे अगरि पीउ जो नालो न हूंदो आहे माउ जे नाले जो पतो न हूंदो आहे त पोइ उनखे इज़त जी निगाह सां कोन्ह ॾिठो वेंदो उनखे केतिरनि ई ग़लति नालनि सां सॼो वेंदो आहे ग़लति नालनि सां पुकारियो वेंदो आहे जॾहिं ॿई ॿार पैदा त साॻे नमूने थींदा नी मर्द ऐं औरत मां पैदा थियण ॿिन्ही जो साॻे नमूने हूंदो आहे पर जेके पीउ ऐं माउ जो नालो हूंदो आहे उन खे इज़त हूंदी आहे
जे ॿार खे पीउ माउ जो नालो न हूंदा उनखे इज़त न हूंदी आहे। उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, छाकाणि त जेके घोट ऐं कुंवार पाण में हूंदा आहिनि, उनजी सोच सॼी ॿार में दाख़िल थींदी आहे। उन जा जीन्स जेके आहिनि उहे सभु ॿार में दाख़िल थींदा आहिनि। ऐं जॾहिं घोट ऐं कुंवार हूंदा आहिनि, उनजी सोच, उनजा वीचार, उनजा ख़्याल, उनजी बहितरी, उनजी चङाई, बहितर अंदाज़, उहे सभु ॿार में वेंदा ऐं ॿार ओतिरो बहितर थींदो। पर जेकॾहिं उनजी शादी न थियल हूंदी आहे, उनजा वीचार सिर्फ़ु दिमाग़ी वीचार हूंदा आहिनि। हवस, ग़लति सोच, ग़लति वीचार, ग़लति भावनाऊं, ग़लति अंदाज़, ऐं जेके उहे सभु ग़लति सोचूं वीचार, उहे सभु उहे जीन्स ॿार में वेंदा आहिनि। तंहिंजे करे उन ॿार खे चङो न सम्झो वेंदो आहे त किथे न किथे ग़लति उनखां थींदो, छाकाणि तुंहिंजे दिमाग़ में उहा चीज़ भरियल हूंदी। तंहिंजे करे शादी जे बंधन खे पौत्रताई जो बंधन छॾियो वेंदो आहे, त जिते सोच, वीचार, अंदाज़, ख़्याल सभिनी में चङाई भरियल हुजे ऐं उहे सभु चङाई वारा जीन्स जॾहिं ॿार में ईंदा त ॿार ओतिरो बहितर पैदा थींदो। ऐं इन जे करे जंहिं ॿार खे माउ पीउ जो नालो हूंदो आहे उनखे इज़त सां लिखियो वेंदो आहे, ऐं जंहिंखे नालो न हूंदो आहे उनखे इज़त सां न लिखियो वेंदो आहे। ऐं जीन्स ईअं फ़र्क़ु हूंदो अथव, एतिरो असरु पवंदो आहे जीअं कोई माउ पीउ अगरि जेको कमु कंदा हूंदा, जेको सिखियल हूंदा, उनजा ॿार उहो कमु तमामु जल्दी सिखी वेंदा। जीअं पाण सां भित वेठा आहियूं, हिते भक्ति हले थी, अगरि कोई हिकिड़ो ॿार अॻ में पैदा थियो, उन वक़्तु माउ खे या पीउ खे हिकिड़ो बाजो वॼाइण न अचे, उन खां बाद उनजी माउ या पीउ बाजो वॼाइण सिखिया, ॻाइण सिखिया, त उनखां पोइ जेको ॿियो ॿार पैदा थींदो त पहिरें जी भेट में ॿियो ॿार बाजो वॼाइण तमामु जल्दी सिखी वेंदो, छाकाणि त पहिरें ॿार जे वक़्तु जे माउ पीउ खे बाजो वॼाइण न ईंदो, तंहिंजे करे हुननि जे दिमाग़ में बाजो वॼाइण न ईंदो, उनखे वधीक महिनत करणी पवंदी। पर जॾहिं उनजा माउ पीउ सिखिया, उनखां बाद ॿार पैदा थियो, उहो बाजो तमामु जल्दी वॼाए वेंदो। तंहिंजे करे जीवन में ठहराव आणण जे लाइ उहे शादी खे पौत्रताई जो बंधन लिखियो वेंदो आहे, त जीअं ॿार जे अंदरि उहा पौत्र सोच, बहितर वीचार ऐं चङा ख़्याल सभु ट्रांसफर थिए। ॿार में कॾहिं बि मनमानी, ग़लति सोच, ग़लति भावनाऊं, ग़लति अंदाज़ उहे कॾहिं बि न अचणु खपनि। ऐं ॿार में माउ पीउ जो असरु ईअं थींदो आहे, जे हिकिड़ो राजा हो, पोइ राजा जे घर में राणी खे प्रेगनेंसी, त जेका राजा जे घर में धोबीणी ईंदी कपिड़ा खणण, जेका कपिड़ा धोईंदी, उन्ही खे बि प्रेगनेंसी।
ॿिन्ही खे गॾु गॾु प्रेगनेंसी। त धोबीड़ चयो नर्स खे, चई हाणे ॾिस राणी खे बि प्रेगनेंसी आहे ऐं मूंखे बि प्रेगनेंसी आहे, तक़रीबन ॿिन्ही खे साॻा महीना ॾी। तूं हिकिड़ो कमु कर, तूं मुंहिंजो जेको ॿारु पैदा थींदो उहो अॻिते हली करे धोबी थींदो, ॿियो छा थींदो, ऐं राजा जो ॿारु त राजा थींदो। तंहिंजे करे तूं मूंसां हिकिड़ी महिरबानी कर त जंहिं महिल राणी ॿार खे जनम ॾे उन वक़्तु मूंखे बि डिलीवरी कराए वठि ऐं ॿिन्ही जा ॿार बदिलाए छॾ। जेकॾहिं मुंहिंजो ॿारु मां वटि न बि हूंदो पोइ बि राजा जे घर में त हूंदो, उते वञी ख़ुशि रहंदो, सुखी रहंदो, बहितर जीवन गुज़रंदुसि। मां हुनखे कॾहिं बि पंहिंजो नालो कॾहिं कोन ॾींदुमि, लेकिन मां परे खां ॾिसी करे ख़ुशि त थींदुमि, मुंहिंजो ॿारु ख़ुशि आहे। ऐं राजा जे ॿार खे मां पाणे पालींदुमि जेको बि आहे। तंहिंजे करे मां पंहिंजे ॿार खे सुखी ॾिसणु चाहियां थी। मुंहिंजी उन नर्स सां दोस्ती हुई, कंहिं बि तरीक़े सां उनखे कन्विंस करे वई, उनखे मनाए वई कीअं बि करे ॿार बदिलाइणा आहिनि। ऐं नर्स बि चयोसि ठीकु आहे। ऐं जीअं राणी ॿार खे जनम ॾिनो त उन नर्स हिकिड़ो माहौल पैदा कयो। चए छा आहे, जंहिं महिल ॿारु पैदा थिए कुझु वक़्तु थोरे वक़्त लाइ कफ़ा में रखियो वेंदो, इनखे थोरे वक़्त लाइ अलॻि रखियो वेंदो, जीअं ॿार ते वधीक असरु न पवे, न त मौसम जी ख़राबी थींदी, ॿारु बीमार थींदो, तरीक़ा करे। ऐं होॾो धोबीण खे बि तयारु कयो, मुंहिंजे घर बि जनमु थियो, कुदरती ॿिन्ही खे पुट ॼाया ऐं नर्स ॿिन्ही जा ॿार बदिलाए छॾिया। धोबी जो ॿारु राजा खे ॾेई छॾिजे ऐं राजा जो ॿारु धोबी खे। कुझु वक़्तु गुज़रियो, साल 2 3, हाणे धोबी जो ॿारु राजा जे घर में, राजा जो ॿारु धोबी जे घर में। त जंहिं महिल राजा जे घर में धोबी जो ॿारु वॾो थियो, मुंहिंजी खोपड़ी दिमाग़ जेको बि आहे, खेचल करणु, उथणु वेहणु जेको बि आहे, कंहिं महिल विहण जूं छवां लाथी खड़ो आहे, कंहिं महिल चादर खयूं खड़ो आहे, कंहिं महिल हिकु ॿिए जे मथां कुती खड़ो आहे, कंहिं महिल हई खड़ो आहे। राजा हुनखे जेॾो सेखारे, जेको पढ़ाए, जेको कराए, लेकिन हुन जूं आदतां वरी उहे धोबीण वारियूं। तव्हांजो कंहिं महिल कुझु कई खड़ो, आख़िर राजा बि ॾाढो तंग थियो, राणी बि तंग थी, हो ॿारु होॾे धोबी जे घर में। पर राजा खे लॻंदो हाणे पुट जी ॾाढी परवरिश, कोशिशि ॾाढी पियो करे, मां पुट खे ठाहिणो आहे, राजा बणाइणो आहे। हिकिड़े ॾींहुं राजा घर में आयो, जीअं पहुतो ॾाढो परेशान, मायूस, दिमाग़ ते ॾाढो टेंशन हुजेसि। ऐं उन ॿार खे 6-7 साले जो ॿारु थी वियो, 8 साले जो ॿारु थियो, लेकिन हो त कंहिं महिल कपिड़ो खयूं खड़ो आहे, कंहिं महिल छहो, कंहिं महिल चादर, कंहिं महिल कपिड़ा, सट कुतला थी खड़ो हूंदो। राजा जीअं तनाव में परेशानी में घर पहुतो, राणी पुछो सुख त आहे, छा ॻाल्हि आहे? चए अॼु मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे, अॼु मूंखे एॾो घणो टेंशन आहे, एॾो तनाव आहे, मां कुझु बि न चवंदो। मुंहिंजो छा थियो? चए छा थियो? अॼु मां रस्ते सां आयुमि पए, रस्ते सां ईंदे ॿार पाण में खेॾा खड़ा, ॿारनि जो पाण में झेड़ो थी पियो। मां उहो ॾिठो त ॿार पाण में विड़ी पिया। हिकिड़ो ॿारु हुन मां निकिरी आयो, जीअं आयो चए बीहो बीहो तरसो, चए हुनखे एॾो हशमत सां ऐं एॾो चङे अंदाज़ सां रोके जो विढ़ण वारा ॿार रुकिजी विया, हुनखे तरसो। त हुन चयो त हे मां सां विढ़ियो आहे, हुन खे पंहिंजी ॿारनि पंहिंजी ॻाल्हि कई।
चवंदा ॿियो तव्हांजो फ़ैसिलो कंदो आहियां मां। चयो ओड़ी महिल हिकिड़ो मिटी जो धेरो उन जे मथां ॿार वियो, 5-7 सिरां खणी आयो, अची करे मिटी जे दिॿे जे मथां रखी ऐं चयो त पाण जंग ते चाढ़े करे वेही रहियो ऐं वेही करे बाक़ी जेके ॿार असां हेठि साम्हूं वेठासीं मिटी ते उनजो फ़ैसिलो करे रहे थो। ऐं जेको उन फ़ैसिलो कयो, फ़ैसिलो एॾो ज़बरदस्त कयो, मां बि परे खां ॿुधो खड़ो हुउमि, जेको बि मां बि ॾिठो त ॿार छा थो करे। जो हक़ीक़त में अहिड़ो फ़ैसिलो मां बि न करे सघंदो आहियां जेको उहो करे वियो। ऐं सभिनी ॿारनि खे ठाहे करे फ़ैसिलो करे अहिड़ो पाण खे मिलाए छॾियईं, सो मां जेको आहे सोचे बि न सघंदो आहे। उन खे ॾिसी करे मूंखे चए पियो काश इहो मुंहिंजो पुटु हुजे, भला राजा ई संभाले आहे, कहिड़ो करे आहे, केतिरो बहितर थिए आहे। मां वारो छोरो सदाई सत कुतला थी खड़ो आहे, हिक सां विड़ियो खड़ो आहे, कंहिं महिल ईअं खड़ो आहे, कहिड़ी राजा ई हले थो, छा कंदो, मूंखे त सम्झ ई नथो अचे मां खां पोइ छा थींदो। उहो माना स्कूल जा हिकिड़ा पाण में छोकिरा हुजनि, हुयो बि ग़रीब जो ॿारु, कपिड़ा बि पूरा कोन हुअसि, पर अहिड़ो ढेर ते वरुण जे मथां बि सिरां रखी करे पाण जंग ते चाढ़े वेठो, राजा थियो वेठो आहे। इन करे मूंखे लॻे थो मुंहिंजी राजाई जो छा थींदो। राणी चयो हाणे जेको थींदो भले जंहिंजो ॿारु हुजे तूं छा कंदे, पाण त पंहिंजे ॿार खे ॾिसूं न, मालिक रहमत कंदो, इहो बि चङो थींदो, बहितर थी पवंदो। ऐं कुझु ॾींहं गुज़रिया, तूं नर्स बीमार थी पई, ऐं जीअं बीमार थी उन इलाज करायो, लेकिन तबियत उनजी ख़राब थींदी वई, तव्हांजो उनजी तबियत कुझु ॾींहंनि में अहिड़ी थी वई जो मरण वारी। ऐं उन चयो मरण खां अॻु मूंखे राजा जो दीदार करायो। नर्स खे खट ते खणाए आया, जीअं पहुती हो तो राजा सां मिली चए हाणे मां मरदी पई आहियां, पर मूंखे हिकिड़ो गुनाह थियो आहे, पाप थियो आहे, जेको मूंखे सुकून ऐं शांती मरण में नथो ॾे। मूंखे एतिरो टेंशन आहे, तनाव आहे, मरण खां अॻु मां सच चवणु चाहियां थी। हक़ीक़त में मां बहकावे में अची वियमि, मुंहिंजी धोबीण सां दोस्ती, तंहिंजे करे मां तुंहिंजो ॿारु धोबीण खे ॾिनो आहे, धोबीण जो ॿारु तुंहिंजो ॿारु आहे, तंहिंजे करे मरण खां अॻु मां सच चवणु तोखे चाहियां थी। राजा राणी जीअं ॿुधो असांजो ॿारु धोबी जे घर में आहे, ऐं जंहिं महिल जांच कयूं त धोबी जो ॿारु जेको हिननि खे लॻंदो रोज़ छवां चादरां सभु कपिड़ा सभु सतकुतला थी खड़ो आहे, ऐं जंहिं महिल धोबी जो ॿारु पुछूं त उहो ई ॿारु हो जेको मिटी जे थड़ ते रखी करे मथां सिरा रखी पाण राजा जंग ते चाढ़ी करे फ़ैसिला कंदो वेठो, ऐं उन खे वठी आया। तंहिंजे करे जीन्स जेके असांजे दिमाग़ में हूंदा आहिनि उहे ॿार में दाख़िल थींदा आहिनि। जेकॾहिं शादीशुदा माण्हू हूंदो आहे त पोइ उनजी सोच, वीचार, ख़्याल उन्हनि सभिनी में पौतरताई हूंदी आहे, सभिनी में ठहराव हूंदो आहे, जीवन में धीरज हूंदो आहे, सोच बहितर हूंदी आहे। ऐं इन जे करे चङी सोच, प्यार, मोहबत जेको बि हूंदो आहे उहो ॿार में दाख़िल थींदो आहे, ऐं ॿार ओतिरा चङा थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं माउ पीउ जो नालो ॿार ते न हूंदो आहे त उन खे जेको ग़लति सम्झो वेंदो आहे, उनजो कारण इहो हूंदो आहे त उहो जेको ॿारु पैदा थींदो आहे, उहे जॾहिं ॿ इंसान पाण में मिलंदा नी, मर्द ऐं औरत, त उन ते ख़ौफ़, ग़लति भाव, ग़लति वीचार, हवस, ग़लति अंदाज़, उहे जेके ख़राबियूं उन्हनि ॿिन्ही जे दिमाग़ में हूंदियूं नी, उहे सभु उन ॿार में दाख़िल थींदियूं नी। तंहिंजे करे
उन ॿार में इहो सदाईं ख़ौफ़ हूंदो आहे, भउ हूंदो आहे त किथे न किथे जो दिमाग़ ग़लति कमु कंदो ऐं किथे न किथे धोखो ॾींदो। तंहिंजे करे इंसान सभ खां वधीक प्यार कंदो आहे त पंहिंजे ॿारनि सां कंदो आहे। तंहिंजे करे ॿार ई असांजो संसार हूंदा आहिनि, ॿार ई असांजो आईंदो हूंदा आहिनि, ॿार ई असांजो फ्यूचर हूंदा आहिनि। जेकॾहिं असांजा ॿार चङा हूंदा असांजो जीवन सॼो सुखनि सां गुज़रंदो आहे। ऐं मालिक रहमत करे अगरि ॿार जो हिकिड़ो क़दम ग़लति पासे वेंदो आहे त सॼो जीवन जंजाल पणिजी वेंदो आहे। तंहिंजे करे तेल जी रस्म कई वेंदी आहे त जीवन में ठहराव हुजे, छाकाणि त जीन्स ट्रांसफर थियण जो मौक़ो हूंदो आहे। तंहिंजे करे पौतरताई जो बंधन लेखियो वेंदो आहे ऐं जीन्स जो असर एतिरो थींदो आहे जीअं साईं मेहरदास साईं सतराम दास साहब जंहिंजो न थियो नीकर, जॾहिं साईं जन संसार छॾियो त उन वक़्तु मेहरदास जी उमिरि सिर्फ़ु 2-2.5 साल हुई। 4.5 साल में उहो बि संसार छॾे हलियो वियो। पर जॾहिं साईं जन संसार छॾियो त साईं मेहरदास उन वक़्तु पंहिंजो कुर्तो धोती वग़ैरह पाए करे पंहिंजे जीवन में बहितर अंदाज़ सां रहंदो ऐं जेका जंहिंखे आशीर्वाद ॾे उहो जो कमु थी वेंदो। हिकिड़े ॾींहुं साईं कंवरराम गरम ॾींहं जो घोड़े ते पंहिंजे भाउ जाड़ाराम सां गॾु राड़की साहिब आया। जीअं गरम ॾींहं में आया त ऊन्हारे जा ॾींहं आहे, थाधल घोटिजे पई, सभिनि में हले पई गर्मी जे करे। त जीअं भगत साहब पहुतो त साईं मेहरदास पुछियो, साईं ओॾी महिल उमिरि सिर्फ़ु मुंहिंजी 4 साल। त हिकदमि भगत साहब को पुछे, चए त गरम ॾींहं में आयो आहे, सुखता आहे, ॾींहुं थियारे करे बि कोन आहे। तो भगत साहब चयो चयोसि मुंहिंजो भाउ आहे जाड़ो, सो इन खे पेर में नासूर थी पियो आहे, ज़ख़म थी पियो आहे ऐं उनजो कोई इलाज कोन्हे। सो इलाज करायोसीं, सिविल सर्जन ने वठी वियासीं सखर। सो उन जो जेतिरो जल्दी थिए ॼंग कटबी, न त थोड़नि ॾींहंनि में कैंसर थी वेंदी। तंहिंजे करे उनखां सवाइ ॿियो को हल बि कोन्हे। तंहिंजे करे आयासीं तव्हांखो आशीर्वाद वठण, भई साईं जन जी ॾेर सां ते मथो टेकाए करे आशीर्वाद वठी करे सखर वञूं जे जाड़े जी ॼंग कटण खां सवाइ ॿियो कुझु आहे बि कोन्हे, इलाज बि कोन्हे। तंहिंजे करे तव्हां आसीस करो। तॾहिं साईं मेहरदास भगत साहब खे चयो, चइबो थोरे फाइट जे करे ॼंग कटण, चइबो साईं जन जे चवंदा, साईं सतराम दास साहिब लाइ बाबा जन चवंदा त जंहिंखे थोरो ज़ख़म थिए ॼंग में, उनखे जेका संगत लाइ थाधल घोटिबी आहे, उनजो जेको फोग बचंदो आहे उहो खणी करे ॿधी छॾिजे त ज़ख़म ख़तमु थी वेंदो आहे। त भगत साहब जो हा साईं बिल्कुलु जीअं तव्हां हुकुम करो। तो थाधल उहे घोटिबी पई गई, उनजो फोग खणी करे उनखे ॿधऊं ऐं 3 ॾींहंनि में 3 ॾींहं सिर्फ़ु उनखे ॿधऊं। 3 ॾींहंनि में पूरो जेको बि फट हुयो, जेको बि नासूर हुयो, सॼो ख़तमु थी वियो, जॻह से जॻह थी वई, निशान बि न बचो। हाणे हिकिड़ो 4 साले जो ॿारु, उन कहिड़ी तपस्या कई हूंदी, कहिड़ो सिमरन कयो हूंदो, कहिड़ो जाप कयो हूंदो, कहिड़ी एॾा वॾा कर्म कया हूंदा। 4 साल जो ॿारु छा कयो हूंदो। लेकिन हक़ीक़त में जेके उनखे सचे साईं खां जीन्स मिलिया, जेका रहमत मिली, जेका पौतरताई मिली,
जेका ऊंची तपस्या, ऊंची ऊंचाई, ऊंचा सत्कर्म सचे साईं जा हकीकत में उहे दाखिल थिया जो वो जेको चए पियो वो थे पियो। तंहिंजे करे मां पीउ जी सोच उहा ॿार में दाखिल थींदी आहे। मां पीउ जा अंदाज़ उहे सभु ॿारनि में ईंदा आहिनि ऐं असां पंहिंजे ॿारनि खे कॾहिं बि ग़लति तरीक़े सां ॾिसी न सघंदा आहियूं। ॿार अगरि थोरो कदम बि उनजो ग़लति थियो त सॼो सकून फिटी वेंदो। तंहिंजे करे शादी जे बंधन खे पौतरताई जो बंधन लेखियो वेंदो। भई अॼु ताईं इन करे तेल जी रस्म कई वेंदी आहे। भई अॼु ताईं जेका सोच, जेका वीचार, जेका नियत, जेका नज़र फिरी पए ठीकु आहे। शादी को अॻु ताईं उहे पावर हूंदा आहिनि, हर को पंहिंजी जांच करे ॾिसे वैसे पंहिंजे अदा सां सिलेक्शन करे। लेकिन शादी खां बाद नियत ऐं नज़र उहा हमेशह पौता रहणु खपे। शादी खां बाद अगरि ग़लती थींदी, नियत नज़र ख़राब थींदी, पाप थींदो, ग़लति थींदो त लॻंदो ईअं शायदि ॿिए सां कंदा पिया, पर हक़ीक़त में उहे सॼी सोच चेंज पंहिंजे ॿारनि खे ॾींदासीं ऐं उहो ई कुझु, उहा ई तकलीफ़ असांखे मोटी करे ॿारनि खां भोगणी पवंदी आहे। तंहिंजे करे शादी जे बंधन खे पौतरताई जो बंधन रखियो वेंदो आहे। त इहो पौतरताई जो रिश्तो आहे, इहो चङाई जो रिश्तो आहे, इहो भलाई जो रिश्तो आहे ऐं इहो अहिड़ो रिश्तो आहे जेको कॾहिं ख़तमु न थींदो आहे। संसार जा सभु रिश्ता ख़तमु थी वेंदा आहिनि, लेकिन घोट कुंवार जो रिश्तो कॾहिं ख़तमु न थींदो आहे। इन रिश्ते में एतिरी त मज़बूती हूंदी आहे जो उहो चयो वेंदो आहे उहो रिश्तो आहे जिथे अगरि ॼणींदा बि छॾे वञनि, ॼणंदा बि छॾे वञनि, पोइ बि इहे पका रहंदा आहिनि। माउ पीउ खां इंसानु जुदा थींदो आहे जंहिं ॼणियो आहे, पर घोट कुंवार पाण जुदा कोन थींदा। जन खे ॼणबो आहे औलाद जुदा थी वेंदी आहे, लेकिन इहे साॻा रहंदा आहिनि। जिथे ॼणींदा बि छॾे वञनि, जन खे ॼणियोसीं उहे बि छॾे वञनि, लेकिन इहे ॿई पका रहंदा नी त उन रिश्ते खे ओतिरो पकाई ऐं पौतरताई सां रखियो वेंदो आहे, उनखे एतिरो चङाई सां रखियो वेंदो आहे। तंहिंजे करे शादी जी रस्म में तेल जी रस्म मेन अहमियत रखंदी आहे। त तेल जो मक़सदु आहे जीवन जो ठहराव शुरू, सोच जी पौतरताई शुरू, वीचारनि में चङाई शुरू। छाकाणि त शादी खां दिलियूं पाण में मिलंदियूं नी, दिमाग़ न मिलंदा नी। जिथे दिलियूं मिलंदियूं नी पोइ उते सिर्फ़ु प्यार ई हूंदो आहे, मोहबत हूंदी आहे, चङाई हूंदी आहे, भलाई हूंदी आहे। छाकाणि दिलियूं मिलणु, दिलि हमेशह प्यार जो ज्ञान थींदो आहे। इन करे कॾहिं बि कंहिंसां प्यार थींदो आहे चवंदो दिली प्यार अथसि, कॾहिं बि न चवंदो दिमाग़ी प्यार अथसि। प्यार खे हमेशह दिली प्यार चयो वेंदो आहे, दिमाग़ी प्यार कॾहिं न चयो वेंदो आहे। पर धोखो, खोट या ग़लति हालत उनखे हमेशह शैतानी दिमाग़ चयो वेंदो आहे, शैतानी दिलि न चयो वेंदो आहे। तंहिंजे करे हीउ दिलनि जो रिश्तो हूंदो आहे ऐं दिलि में प्यार ऐं पौतरताई हूंदी आहे। इन करे पौतरताई जो रिश्तो हूंदो आहे ऐं जेको उन प्यार ऐं पौतरताई खे खणी करे हलंदो आहे त पोइ हक़ीक़त में लॻंदो ईअं आहे त शादी जे मौक़े ते शादी वारे ॾींहुं शादमानानी, पर हक़ीक़त ईअं हूंदी आहे त जेको इन प्यार मोहबत ऐं पौतरताई खे खणी करे हलंदो आहे उनजे घर में
एतिरो सुख सफलता समृद्धि खुशी खुशहाली ऐं जेके ॿार ईंदा आहिनि उनमें एतिरियूं चङाइयूं बहितरियूं ऐं सफलताऊं ऐं ख़ुशियूं भरियल हूंदियूं नी जो लॻंदो ईअं शादी वारा ॾींहुं शादमाना आहिनि पर उहे उन ॾींहुं शादमाना शुरू थींदा आहिनि ऐं सॼो जीवन हलंदा रहंदा आहिनि सदाई ख़ुशियूं ॾींदा रहंदा आहिनि सदाई वधंदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे ही सदाई जीवन खे सुख ऐं शांती ॾियण जो रिश्तो आहे। सुख ऐं शांती जो मौक़ो आहे। तंहिंजे करे इंसान जेके बि रस्मूं कंदा आहिनि हर हिकु रस्म जे पोइतां एतिरी गहराई एतिरी चङाई ऐं एतिरी भलाई समायल हूंदी आहे जो हिकु हिकु रस्म ते अमल कजे त पूरो जीवन संवरजी पवंदो आहे। सो अॼु जंहिं घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया आहियूं उहो मौक़ो असांखे प्यार ऐं पौतरताई सेखारे थो। छाकाणि जंहिं घर में प्यार ऐं पौतरताई हुजे उते सुख ऐं समृद्धि सदाई वास कंदी आहे। उते ख़ुशी ऐं ख़ुशहाली सदाई पाण अची करे रहंदी आहे। पर उहो सभु थींदो तॾहिं आहे जॾहिं असां ओड़ा थींदा आहियूं ऐं ओड़ा थींदा तॾहिं आहियूं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदा आहियूं कुझु वक़्तु वेही करे नाम जो जाप कंदा आहियूं। जॾहिं ध्यानु कंदा आहियूं त गुण ईंदा आहिनि नाम जो जाप कंदा आहियूं त अमल जी शक्ति ईंदी आहे। जॾहिं गुण ऐं अमल ॿई जीवन में ईंदा आहिनि त पोइ पंहिंजी बि ऊचाई थींदी आहे ऐं जीअं सचे साईं जी रहमत सां साईं मेहरदास में उहे ट्रांसफर थिया चेंज त पोइ उहे ॿार बि उन ऊचाई खे पाईंदा आहिनि जिते सदाई सुख समृद्धि ख़ुशी खुशहाली ऐं शादमाना सदाई रहंदा नी ऐं उहो घर सदाई ख़ुशियुनि सां महकंदो ऐं ज्योतियुनि सां जगमगाईंदो रहंदो आहे सदाई वधंदो ऐं वसंदो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो आहे। सो अॼु जे प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरुदार उन ईश्वरदार इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त प्यारे लजपत ऐं प्रीति सां गॾु मालिक हर हिक खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सभु सचे साईं जे नाम ध्यान सिमरन जी रहमत पाए करे प्यार ऐं पौतरताई सां वधी करे शल हर घर सुख शांति सां वधंदो ऐं वसंदो रहे ऐं हर घर जगमगाईंदो ऐं शादमाननि सां सदाई ख़ुशियुनि खे पाईंदो रहे। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में परम प्यारे नरेंद्र लाल संदस परिवार परम प्यारे दिलीप कुमार संदस परिवार ऐं तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ॿारियल महिमाननि उन्हनि सभिनी सेणनि जिन्हनि प्यार भरे मौक़े जो आयोजन कयो या उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई या शामिल थिया तव्हां सभिनी खे परम प्यारे लजपत ऐं प्रीति जे शुभ विवाह जो पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं वाधायूं साचो सतराम साचो सतराम साचो